बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोर्ची खाने में खुशामदीद। अॼु असां चिकन जी पैटी ठाहींदासीं जेका असां बन में विझी ऐं ॿारनि खे ॾेई सघूं था, आम खाई सघूं था। असांखे मिलंदी आहे 1 kg। असां चिकन खणंदासीं, उन में ब्रेस्ट बि खणंदासीं, उन में लेग्स बि खणंदासीं, उन्हनि जो कीमो ठाहींदासीं या वरी उन्हनि खे चॉपर में ग्राइंड कंदासीं। लूण जो 1 चमचो, कारनि मिर्चनि जो 1 चमचो, अधु चमचो गरम मसाले जो खणंदासीं ऐं कुझु पीठल जेके मिर्च हूंदा आहिनि, लौंगी मिर्च खणो, हो खणो, थोरो चिकन मसालो खणंदासीं। उन्हनि खे मिर्च जेके आहिनि से सावा मुंहिंजा ईअं ई ग्राइंड न पिया थियनि, इन लाइ थोरो कीमो विझी उन्हनि खे बि ग्राइंड करे मूं पासे तां रखियो आहे। चिकन जो मसालो तव्हां ॾिठो पिए त मूं पासे खां उहो बि रखियो आहे। हाणे इहे सभु मसाला जॾहिं मिली वेंदा, थोरो मां हिन में जीरो विधो आहे, थोरो अजीनोमोटो विधो आहे, त मतिलबु जीरो मां तव्हांखे ॾेखारणु विसरी वियो, लेकिन मां जीरो हिन में विधो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे उहो ई जेके ग्रीन चिलीज़ जो पाउडर आहे या चिलीज़ खे मां ग्राइंड कयो आहे, उहो बि हिन में विझी ऐं मिक्स कंदासीं। जॾहिं इहो सॼो मिक्स थी वेंदो त वरी उन में असां थोरो ओरेगेनो हिकिड़ो मिलंदो आहे, उन जी ख़ुशबू काफ़ी मेथी दाणनि मेथी वांगुरु हूंदी आहे, जेका असां कसूरी मेथी विझंदा आहियूं उन वांगुरु हूंदी आहे। हिन में 1 चमचो असां विझंदासीं मैदे जो ऐं 1 चमचो विझंदासीं कॉर्नफ्लोर जो। कॉर्नफ्लोर विझी ऐं उन खां पोइ उन खे मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ वरी हिन जूं टिकियूं ठाहे थोरी देरि जे लाइ असां या कलाक 2 जे लाइ असां हिन खे फ्रीज़ कंदासीं। त जॾहिं ही फ्रीज़ थी वेंदियूं टिकियूं त उन खां पोइ वरी हिननि खे बि मिक्स करण लाइ हेतिरी मोटे तइदाद में उहे शामियूं हुजणु खपनि न। उहे जॾहिं फ्रीज़ थी वेंदियूं त हिकिड़ो शेप पकिड़े छॾींदियूं न, पोइ असांजी टुटंदी न। असां वरी उन खां पोइ थोरी देरि उन खे फ्रीज़र मां कढंदासीं, कढी उन खे ॿाहिरि रखंदासीं। उन खां पोइ हिकिड़ो मिक्सचर ठाहींदासीं जंहिंमें असां मैदे जा 2 चमचा खणंदासीं, चांवरनि जो 1 चमचो, चांवरनि जे अटे जो 1 चमचो खणंदासीं ऐं 2 चमचा ई असां मैदे इन जा कॉर्नफ्लोर जा खणंदासीं। कॉर्नफ्लोर या कॉर्न स्टार्च उहो ऐं मैदो 1 बराबरि हूंदा। चांवरनि जो अटो जेको आहे सो उन खां घटि हूंदो। त उन्हनि खे मिक्स कंदासीं। उहे जॾहिं मिक्स थी वेंदा पोइ उन्हनि खे कंहिं पाणी सां बि मिक्स कंदासीं, पर असां उन में अंडा विझंदासीं। मूं हिन में 2 अंडा त खयां हुया, लेकिन मुंहिंजो हिकिड़ो ई अंडो लॻो आहे ऐं हीउ बैटर तयारु थी चुको आहे। थोरो उन में मूं पाणी विधो आहे, घणो पाणी नाहे विधो। उन खां पोइ ब्रेड क्रम्स खणंदासीं, उन में थोरो कॉर्न स्टार्च, उन में थोरो मैदो ऐं इहे मिक्स कंदासीं। ऐं हिन खां पोइ वरी हिन में थोरो चांवरनि जो अटो, इहे सभु मिक्स करे रखंदा वेंदासींसि ऐं पाण मिक्स कंदासीं त सभु मतिलबु मिक्स थी वञे। ऐं हेठि ईअं न त ब्रेड क्रम्स कंहिं में लॻनि, कंहिं में मैदो लॻे। हाणे उन ई टिकियुनि खे खणंदासीं, पहिरियां उन बैटर में विझंदासीं जेको मिक्सचर असां ठाहियो आहे, उन में विझंदासीं। उन खां पोइ वरी हिन में हाणे इन स्टेज ते तव्हां फ्रीज़ करे सघो था। फ्रीज़ करे जेॾीमहिल तव्हांजी दिलि चवे तव्हां ओॾीमहिल इहे टिकियूं ठाहे रखो था। मां ईअं ई कंदी आहियां पंहिंजे ॿारनि जे हिसाब सां। छो सुबुह जो एतिरो ठाहिण जो मौक़ो न मिलंदो आहे, सिर्फ़ु हीअं बैटर में ठाहे रखी ऐं फ्रीज़ करे छॾींदी आहियां। जॾहिं ही फ्रीज़ थी वेंदियूं आहिनि पोइ जेॾीमहिल मूंखे खपंदियूं आहिनि तेॾीमहिल हिकिड़ी मां हिननि में खणंदी आहियां। त उहे जेके मुंहिंजूं फ्रीज़ थियल आहिनि हाणे मां कढियूं आहिनि, कढी उन खां पोइ सिर्फ़ु 5 मिंट हिकिड़ा कढंदी आहियां, सही थी वेंदियूं आहिनि। उन खां पोइ पर ही पचाइणियूं हल्के ॿारण ते हूंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे ही महसूसु थो थिए त सड़ियल आहिनि, न सड़ियल न आहिनि, छो जे करे जो लाइटिंग जे करे हिन जो कलर थोरो वधीक डार्क थो अचे। मां तव्हांखे ही थोरी देरि में न कटे बि ॾेखारींदसि त हीअ कटियल कीअं हूंदी आहे। ऐं इन जे करे मां हिन में बन खयो आहे, बन में थोरी हिन में मां केचप विधी आहे ऐं हिकिड़े पासे मां मायूनीज़ विधी आहे। त उहो बन ठाहिण जे लाइ तव्हां हिन में मतिलबु खीरा, टोमेटो जेको बि तव्हांखे सम्झ में अचे तव्हां विझी सघो था। मां सिंपल पैटी सां हिन सां ठाहियो आहे। मां तव्हांखे पहिरियां कटे बि ॾेखारियां थी, हीअ कची न आहे, अंदरां पूरे तरीक़े सां पचियल हूंदी आहे, यानी तव्हांखे ज़ाइक़ो तमामु सुठो ईंदो। हाणे हिन में हिकिड़ी तरफ़ सवलो तरीक़ो इहो आहे त केचप लॻायो, ॿिए तरफ़ मायूनीज़ लॻायो, बन तव्हांजो तयारु आहे। जेकर तव्हां हिन में वधीक कुझु विझणु चाहियो त तव्हां हिन में विझी सघो था। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।